नाज़िम जेकबाबाद भरिसां ॻोठ सूमरा शाख में कार इल्ज़ाम जवाबदार गोलियूं हणी पंहिंजे सोट खे क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मोहम्मद अली मीरानी। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि? देर सां एयरपोर्ट थाने जे अॻु ॻोठ अमलिया सूमर में घर जे इल्ज़ाम हेठि ग़ुलाम अली तइम पंहिंजी सोट 22 वरे जी मुसामा फिरदौस ज़ाल सईद अहमद खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जंहिंजे बाद जवाबदार जेको आहे फरार थियण जी कोशिशि कई, पर हद पुलिस गश्त दौरान फायरिंग जो आवाज़ ॿुधी करे वाक़िए वारे हंधि पहुची करे जवाबदार समेत गिरफ़्तार कयो थो। जवाबदार खे गिरफ़्तार करण बाद लाकअप कयो वियो आहे। लाश जेको तहवील वठी पोस्टमार्टम लाइ सुरक्षा लांघो वियो, जिते हुनखे अमर जे हवाले कयो, जिते हुनजी अमर मुसामा कई हुई। जेके घर खां वञी रही कि संदसि सोट जेको आहे रोड ते गोलियूं हणी करे क़त्ल करे छॾियो। आख़िरी इत्तला पे केरु दाख़िल नथी करे। मोहम्मद अली, अवां जी महिरबानी।